सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 10 सबक 3 आम्हियूं साम्हियूं चोटीअ वारियूं कुंडूं वर्टिकली अपोजिट एंगल्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार माया नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां अपोजिट एंगल्स जे बारे में पढ़ंदासीं, जिन खे असां सिंधीअ में आम्हियूं साम्हियूं चोटीअ वारियूं कुंडूं चवंदा आहियूं। ॿारो असां वटि सम्झो त ॿ शयूं आहिनि ए बी ऐं पी क्यू, जेके पाण में हिक ॿिए खे कटनि थियूं। हिन पॉइंट ते हिन पॉइंट खे असां जेका नालो ॾियूं ओ, त असां ॾिसंदासीं त असां वटि हिते 4 कुंडूं ठहंदियूं। 2 मूं गुलाबीअ में ॾेखारियूं आहिनि ऐं 2 पीले में ॾेखारियूं आहिनि। कुंडुनि खे नाला ॾियां ए बी सी डी, यानी 4 कुंडूं असां वटि ठहियूं। हाणे असां छा चई सघूं था हिन शिकिल जे मुतालिक़, या जॾहिं 2 शयूं पाण में हिक ॿिए खे कटनि थियूं त असां चई सघूं था त जॾहिं 2 शयूं हिक ॿिए खे कटनि थियूं त 4 कुंडूं ठहनि थियूं। ए बी सी डी 4 कुंडूं ठहियूं। सभिनी कुंडनि वटि साॻी चोटी आहे। जेकॾहिं हीअ चोटी ॾिसूं त उहा सभिनी कुंडनि जी साॻी आहे। ए खे बि चोटी ओ आहे, बी खे बि चोटी ओ आहे, सी खे बि चोटी ओ आहे ऐं डी खे बि चोटी ओ आहे, यानी उन्हनि खे हिकिड़ी कॉमन वर्टेक्स आहे। ॿियो असां छा ॾिसी सघूं था? ॿियो असां ॾिसी सघूं था त जेका ए जी ॿाहूं आहिनि, हिकिड़ी ॿाह ए ओ आहे, ॿी पी ओ आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं असां ॾिसूं त ए ओ जेका आहे उहा बी जी ॿाह आहे ऐं पी ओ जेका आहे उहा डी जी ॿाह आहे। अहिड़ी तरह सभिनी कुंडनि सां आहे। सो असां चई सघूं था त सभिनी कुंडनि जूं 2 ॿाहूं ॿिए कुंड जे भाङे वारीअ में आहिनि, यानी हिन जूं हीअ ॿाह जेका आहे उहा हिन सां भाङे वारीअ में आहे ऐं हीअ ॿाह हिन सां भाङे वारीअ में आहे। हाणे असां ॾिसी सघूं था त हिन में जेकॾहिं जेके 2 जोड़ा ठहनि था पंहिंजो पाण में अपोज़िट कुंडनि जा, जेके मूं हिकिड़ो ए ओ पी ऐं बी ओ क्यू आहे, ॿियो जोड़ो आहे ए ओ क्यू ऐं बी ओ पी। ए ओ क्यू ऐं बी ओ पी, इहे 2 जोड़ा आहिनि, हिकिड़ा पीला आहिनि, हिकिड़ा गुलाबी आहिनि। इन्हनि जोड़नि जे मुतालिक़ असां छा चई सघूं था? ही 2 असां वटि वेकिरियूं कुंडूं आहिनि, ही 2 सोढ़ियूं कुंडूं आहिनि। ॿियो छा था चई सघूं? ॿियो असां छा चई सघूं था त 2 शयुनि जे पाण में कटण सां ठहंदड़ आम्हूं साम्हूं वारनि कुंडनि जे जोड़े खे असां आम्हे साम्हे चोटीअ वारियूं कुंडूं चवंदा आहियूं। इन्हनि खे ई असां चोटी वारियूं कुंडूं चवंदा आहिनि, आम्हूं साम्हूं वारियूं चोटी वारियूं, छाकाणि त हिन में चोटी या वर्टेक्स साॻी आहे, कॉमन वर्टेक्स आहे, उनजे करे असां उनखे आम्हूं साम्हूं चोटी वारियूं कुंडूं चवंदा आहियूं। Vertically opposite angles are the angles opposite each other when 2 lines cross. ॿारो आम्हूं साम्हूं चोटी वारनि कुंडनि खे असां वर्टिकली अपोज़िट एंगल्स चवंदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां हिन शिकिल में ॾिसूं त असां वटि बी ऐं डी त वर्टिकल आहिनि, पर ए ऐं सी त हॉरिज़ॉन्टल आहिनि न, यानी बी ऐं डी उभियूं आहिनि ऐं ए सी सिधियूं आहिनि। सो पोइ असां सिधियुनि खे वर्टिकल छो था चऊं? सवाल आहे न। पोइ या त चऊं त रुॻो बी ऐं डी वर्टिकल आहिनि, हॉरिज़ॉन्टल आहिनि। ॿारो दरअसल ॻाल्हि इहा आहे त हिते वर्टिकल जो मुराद अपोज़िट कोन्हे हॉरिज़ॉन्टल जो, यानी ही उभो कोन्हे मुराद। ही वर्टिकल निकितल आहे वर्टेक्स मां। वर्टेक्स माना चोटी, ऐं वर्टिकली जो ॿियो मतिलबु आहे त चोटीअ वारियूं। सो अहिड़ी तरह हिन वर्टिकल खे तव्हां हॉरिज़ॉन्टल सां कंफ्यूज़ न कयो, ही वर्टेक्स मां निकितल आहे। उनजे करे ही ए सी हुजे या बी डी हुजे, 2 जोड़ा जेके आहिनि उहे साॻी वर्टेक्स वारा आहिनि, कॉमन वर्टेक्स वारा आहिनि, उनजे करे इहे वर्टिकली अपोज़िट एंगल्स आहिनि, यानी उहे कुंडूं जंहिंजूं चोटियूं पाण में ॻंढियल आहिनि पर हिक ॿिए जे अपोज़िट आहिनि। ॿारो अचो त हाणे हिकिड़ो असां मिसाल हल करण जी कोशिशि कयूं। असांजे हिन शिकिल में असां वटि 2 जोड़ा आहिनि वर्टिकली अपोज़िट एंगल्स जा। असांखे हिकिड़ी कुंड मिलियल आहे, हुनजी माप 30 आहे, यानी एंगल ए जी माप 30 दर्जा आहे। असांखे ॻोल्हणो आहे त एंगल बी सी ऐं डी जी केतिरी माप हुअणु खपे। बी सी ऐं डी जी केतिरी माप हूंदी जेकॾहिं ए जी माप 30 दर्जा हुजे? छा असां ॻोल्हे सघंदासीं जेको असांखे नॉलेज आहे उन मां? हा, बिल्कुलु ॻोल्हे सघंदासीं। अचो त असां गॾिजी उनखे ॻोल्हियूं। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि हीअ हिकिड़ी सिधी लीक आहे पी क्यू, ऐं उन ते जेकॾहिं उन पी क्यू ते जेकॾहिं ॿी असां ॾिसूं त हिकिड़ी ॿी लाइन आहे ओ ए। हाणे असां कंसिडर कंदासीं सिर्फ़ु पी क्यू ऐं ओ ए खे। पी ओ क्यू असां सम्झी ॾेई सघूं था त हिकिड़ी सिधी कुंड आहे, यानी उहा असां वटि आहे 180 दर्जा जी कुंड। ऐं एंगल जेका पी ओ ए या ए ओ पी चइजे, जेका एंगल ए आहे उहा 30 दर्जा आहे।
ऐं ॿी कुंड हिते ठहे थी AOQ, एंगल A ऐं B या एंगल AOP ऐं AOQ, इहे ॿई कुंडूं पाण में कहिड़ियूं आहिनि, सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि, छो त हिकिड़ी सिधी लाइन ते आहिनि। ॿिन्ही जो जोड़ हुनजे करे केतिरो हुअणु खपे, 180 हुअणु खपे। असांखे ख़बर आहे त POQ जेको आहे, POQ एंगल उहा सिधी लीक आहे ऐं जो 180 दर्जे जी आहे। एंगल A ऐं B आर सप्लीमेंट्री एंगल्स। असां ॾिठो त A ऐं B जेके आहिनि उहे सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि। उनजे करे एंगल A ऐं एंगल B जो जोड़ असांजो थींदो 180 दर्जा। हाणे एंगल A असांखे ख़बर आहे त असां सिंपल हिते लिखंदासीं एंगल A जी माप 30 प्लस एंगल B जी माप ऐं बराबरि 180। हाणे असां वटि छा आहे, असां वटि अलजबरा जो इक्वेशन आहे। इन इक्वेशन खे हल करण लाइ असां छा कंदासीं, असां अलजबरा में त पढ़ी आया आहियूं त लीनियर इक्वेशन कीअं हल कबा आहिनि। असां हिन खे खणी ईंदासीं हिन पासे इक्वेशन जे, उहो हुते जी माइनस थी वेंदो, मुखालिफ़ थी वेंदो, यानी एंगल B बराबरि थींदो 180 माइनस 30 ऐं इहो बराबरि थींदो 150 जे। सो अहिड़ी तरह मूंखे एंगल B जी ख़बर पइजी वई त उहो 150 जो थियो। हाणे अचो त असां अॻियां हलूं। हाणे ॿ कुंडूं त मूंखे ख़बर पइजी वियूं, हाणे बाक़ी C ऐं D असांखे ॻोल्हणियूं आहिनि। हाणे असां जेको आहे उहो ॾिसंदासीं त असां वटि हिकिड़ी लाइन जेका कंसीडर कंदासीं उहा आहे AB, जेका AOB हिकिड़ी सिधी कुंड ठाहे थी, ऐं ॿी असां कंसीडर कंदासीं OQ, जेका उन ते हिकिड़ी कुंड ठाहे थी। सो AOB ऐं OQ जेके आहिनि उन्हनि खे जेकॾहिं कंसीडर कयूं त असां वटि AOB जेका आहे उहा सिधी कुंड आहे, अने उहा 180 दर्जे जे बराबरि आहे। ऐं एंगल B ऐं C जेके आहिनि, B ऐं C एंगल्स जेके असां हिन लाइन ते ॾिसी सघूं था, उहे पाण में सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि। यानी असां चई सघूं था त B ऐं C जे कुंडनि जे माप जो जोड़ 180 दर्जा थींदो। हाणे एंगल B त असांखे ख़बर आहे न, 150 आहे, 150 लिखियोसीं, C जी ख़बर न आहे ऐं बराबरि थियो 180। वरी असां अलजबरा जो इस्तेमालु करे एंगल C इज़ इक्वल टू 180 माइनस 150, उहो बराबरि थींदो 30 जे। सो अहिड़ी तरह असांखे एंगल C जेका आहे उहा मिली वई 30 जे बराबरि। असां 3 एंगल बि ॻोल्हे वरिती। हाणे अचो त असां अचूं चौथी एंगल ते, जेका असांजी रहियल आहे D। उहा बि असां ॻोल्हींदासीं त उहा असांखे साॻे तरीक़े सां असां ॻोल्हींदासीं त असांखे 150 जी मिलंदी। तव्हां हिसाबु करे ॾिसो, बिल्कुलु हिन तरीक़े वारो हिसाबु कजो त तव्हांखे 150 जी एंगल मिली वेंदी। सो असां जेको नतीजा अख़ज़ कया आम्हूं साम्हूं चोटी वारनि कुंडनि जे बारे में, यानी वर्टिकली अपोज़िट एंगल्स जे बारे में, असां सभिनी खां पहिरियों हिनजी डेफिनेशन सम्झी। ॿिनि शयुनि जे पाण में कटण सां ठहंदड़ आम्हूं साम्हूं वारनि कुंडनि जे जोड़े खे आम्हूं साम्हूं चोटी वारियूं कुंडूं चइबो आहे। Vertically opposite angles are the angles opposite each other when two lines cross. उन खां पोइ असां जूं ख़ासियतूं ॾिठियूं। कहिड़ियूं ख़ासियतूं ॾिठोसीं? पहिरीं त उनजी आम चोटी आहे, ॿिन्ही जोड़नि जी आम चोटी आहे, कॉमन वर्टेक्स अथनि। उन खां पोइ आर्म्स मेड ऑफ अपोज़िट रेज़, ॿई आर्म्स जेके आहिनि उन जूं मुखालिफ़ शयुनि वारियूं ॿाहूं आहिनि। नॉन एडजेसेंट एंगल्स, उनमें का बि कॉमन आर्म कोन्हे, सभु ॿई कुंडूं अणगंढियल हूंदियूं आहिनि, यानी ॿई जोड़ा पाण में अणगंढियल हूंदा आहिनि, ऐं छो त हुनमें का बि ॿाह आर्म न हूंदी आहे। इक्वल इन साइज़, अपोज़िट एंगल्स जेके आहिनि उहे साॻी साइज़ जूं हूंदियूं आहिनि। हीअ बि 30 आहे, हीअ बि 30 आहे, हीअ 150 आहे, 150 आहे। ऐं उन खां पोइ भर वारियूं ॿ कुंडूं सप्लीमेंट्री हूंदियूं आहिनि, एडजेसेंट पेयर ऑफ सप्लीमेंट्री एंगल्स, यानी AB सप्लीमेंट्री आहिनि, BC सप्लीमेंट्री आहिनि, CD सप्लीमेंट्री आहिनि ऐं DA बि सप्लीमेंट्री आहिनि। यानी इन्हनि सभिनी चइनी जोड़नि में हर कंहिं जोड़े जो जोड़ 180 दर्जा हूंदो। सो अहिड़ी तरह असां वर्टिकली अपोज़िट एंगल्स जे बारे में ॼाण हासिलु करे वरिती। ॿारो अचो त हाणे इहा मालूमात जेका असां हासिलु कई उनखे इस्तेमालु करे असां एक्सरसाइज़ 10.1 जो क्वेश्चन नंबर 6 कयूं। लुक एट द फिगर, राइट द मेजर्स ऑफ ऑल द पेयर्स ऑफ वर्टिकली अपोज़िट एंगल्स। हिन शिकिल में जेके वर्टिकली अपोज़िट एंगल्स जा पेयर्स आहिनि, यानी जोड़ा आहिनि, उन्हनि जूं मापूं लिखणियूं आहिनि, हिकिड़ी माप नाला। असां इहो कमु पहिरीं करे चुका आहियूं, अचो त असां हिनखे वरी कयूं। असां यादि कंदासीं त असां कहिड़ा उसूल इस्तेमालु कंदासीं। पहिरियों उसूल त असांखे इहो ख़बर आहे त अपोज़िट एंगल्स जेके आहिनि उहे बराबरि हूंदियूं आहिनि, ऐं जेके एडजेसेंट एंगल्स हूंदियूं आहिनि उहे पाण में
सप्लीमेंट्री हूंदी आहे, यानी हुन जो जोड़ 180 हूंदो आहे। अचो त असां पहिरीं हिननि कुंडनि खे ABCD वारा नाला ॾियूं जीअं असांखे लिखण में सवलाई थिए। त असां हिननि खे ABC ऐं D नाला ॾेई छॾिया। हाणे असां छा चई सघूं था त अपोज़िट एंगल जेका A जे आहे, छो त A असांखे ख़बर आहे हुनजे अपोज़िट C आहे, त C जेका आहे उहा A जे बराबरि हूंदी। इहो असांखे ख़बर आहे, असां लिखी छॾियो। उन खां पोइ असां ॿियो छा चई सघूं था? ॿियो असां चई सघूं था त A ऐं B जेके आहिनि उहे सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि, यानी B जी माप थींदी 180 माइनस A जी माप। B इज़ इक्वल टू 180 माइनस A। उन खां पोइ असांखे ख़बर आहे त D ऐं B जेके आहिनि उहे वर्टिकली अपोज़िट एंगल्स आहिनि, जेके D जी माप B जी माप जे बराबरि हूंदी। उहो बि असां लिखी छॾियो। हाणे जॾहिं C A जे बराबरि आहे, C 55 A 55 आहे त C बि 55 थींदो। सो असांजी 55 डिग्री थी वई। B जेका आहे उहा 180 माइनस A आहे, यानी 180 मां 55 कट कंदासीं त बाक़ी छा बचंदो? 125। ऐं D जेका आहे उहा B जे बराबरि आहे, सो उहा बि 125 थींदो। सो अहिड़ी तरह सां चइनी कुंड जी माप हासिलु करे वरिती। ॿारो, इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। पर वेंदे वेंदे इहो न विसारिजो त तव्हां हिन चैनल जे बारे में ऐं सिंध ऑनलाइन स्कूल जे बारे में पंहिंजनि दोस्तनि, साथियुनि ऐं ॿियनि शागिर्दनि खे ॿुधायो, जीअं उहे बि हिन मां लाभ हासिलु करे सघनि। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।